नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाहण भरसان ॻोठ वॾेरो पीरबखश क़टपर में जश्न ईद मेलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसलम जिन जी शान में मल्हाई वई। सईद मीरान शाह जीलानी, शहजादो पल अब्दुल सत्तार पल ऐं ॿिनि तक़रीब ऐं सरकार दोनो आलम सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसलम जी ज़िंदगी ते रोशनी विधी वई। इन मौके ते हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसलम जो दर्स ॿुधाईंदे चयो त असीं आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसलम जी उम्मत में पैदा थिया आहियूं। इहो असांजो प्यारो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसलम में जेको क़यामत जे ॾिहाड़े असां जी सिफारिश कंदो जन्नत अल फरदोश में वञण लाइ सदाईं पंहिंजी उम्मत जो फिक्रमंद रहंदो। इन मथां असांजो पाक किताब कुरान शरीफ नाज़िल थियो आहे, जंहिं जे ॼमण जो ॾिहाड़ो वॾे जोश जज्बे अक़ीदे एहतराम सां मल्हायूं पिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।